अफ़सोसनाक ख़बर नवाबशाह खां मखियूं। नवाबशाह वेझो कम दौरान करंट लगण सबब पोरहत फोत थी वियो आहे। आसिफ कॉलोनी सांगड़ रोड ते इमारत खे रंग करण दौरान गज़ाली कॉलोनी वासी पोरहत गुलाम रसूल शाह करंट लगण जे नतीजे में फोत थी वियो। इलाके वासियुनि पोरहत खे इस्पताल मुंतकिल कयो, जिते डॉक्टरनि संदसि फोत थियण जी तस्दीक करे छॾी। इलाके वासियुनि मूजिब 11,000 बिजली जे तारुनि सां टकराइजण सबब पोरहत फोत थियो आहे। अफ़सोसनाक ख़बर मां किरियूं पिया। नवाबशाह वेझो कम दौरान करंट लगण सबब पोरहत फोत थी वियो आहे। आसिफ कॉलोनी सांगड़ रोड ते इमारत खे रंग करण दौरान गज़ाली कॉलोनी वासी पोरहत गुलाम रसूल शाह करंट लगण जे नतीजे में फोत थी वियो आहे। इलाके वासियुनि पोरहत खे इस्पताल मुंतकिल कयो, जिते डॉक्टरनि संदसि फोत थियण जी तस्दीक करे छॾी आहे। अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। इलाके वासियुनि मूजिब 11,000 बिजली जे तारुनि सां टकराइजण सबब पोरहत फोत थियो आहे। आगाह कर रहे हूं। नवाबशाह वेझो कम दौरान करंट लगण जे नतीजे में पोरहत फोत थी वियो आहे। आसिफ कॉलोनी सांगड़ रोड ते इमारत खे रंग करण दौरान गज़ाली कॉलोनी वासी पोरहत गुलाम रसूल शाह करंट लगण जे नतीजे में फोत थी वियो आहे। जंहिं त इलाके वासियुनि पोरहत खे इस्पताल मुंतकिल कयो, जिते डॉक्टरनि संदसि फोत थियण जी तस्दीक करे छॾी।